वज़ीर आज़म शहबाज शरीफ इमरान खान ते फायरिंग की जांच लाइ सुप्रीम कोर्ट का फुल कोर्ट कमीशन जोड़ण जो मुतालबो करे छडियो। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त इमरान खान जे इल्ज़ामनि जी जांच लाइ सुप्रीम कोर्ट फुल कोर्ट कमीशन जोड़े। हू कमीशन जोड़ण लाइ चीफ जस्टिस के खत लिखंदो। कमीशन जोड़ण जी दरख्वास्त क़बूल न कई वई त मुस्तक़बिल में सवाल उथंदा। फुल कोर्ट कमीशन अरशद शरीफ केस जी बि जांच करे। शहबाज शरीफ मौजिब मदस राणा सनाउल्लाह इदारे जे सीनियर ऑफिसर ते हमले जो इल्ज़ाम मढ़ियो वियो। कूड़ ऐं प्रोपेगेंडा सां अवाम खे वरगलाइण जी कोशिश कई पई वञे। कूड़ ॻाल्हाईंदड़ शख़्स पाक फौज ते दुश्मन जियां हमलो करे पियो। इदारनि मथां इल्ज़ामनि जो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। वज़ीर आज़म मौजिब इमरान खान वटि सबूत आहिनि त पोइ खेसि हिकु मिंट बि वज़ीर आज़म रहण जो हक़ नाहे। इमरान खान अवाम अॻियां सबूत रखे अॻु जियां कूड़ न ॻाल्हाए। आर्मी चीफ जी मुक़ररी वक़्त ते थींदी। एक शख्स मुल्क में दफ़ेर पखेड़ लाइ हर लाइन पार करे रहियो आहे। उन शख्स के न मुल्क की सलामती जो फिक्र आहे ऐं न ई मुल्की इदारनि जो। उन शख्स के रुगो इक़्तिदार इक़्तिदार का सवाइ ॿियो कुछ नज़र नथो अचे। इदारनि जी बका सां ई मुल्क जी बका आहे। कंहिं बि सूरत में इदारनि ते हमला बर्दाश्त न कंदासीं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां मुल्की इदारनि ख़िलाफ़ ज़हर ओगाचण जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत। संदसि चवण आहे त दुश्मन हिन भेरे अंदर जे माण्हुनि खां हमला कराए रहियो आहे। इदारनि सां गॾिजी दुश्मन जो मुक़ाबिलो कयो आहे ऐं हाणे बि कयो वेंदो। दुश्मन जे उन साज़िश खे बि नाकाम बणायो वेंदो। FIA PTI जे सेंटर आज़म सवाती जी वीडियो खे जाली करार ॾेई छॾियो। FIA जो चवणु आहे त सोशल मीडिया ते वायरल थियल आज़म सवाती वीडियो जाली आहे। वीडियो जे आलमी मयार जी मां साबित थियो वीडियो जाली आहे। वीडियो ऐं ऑडियो जो फ्रेम टू फ्रेम फॉरेंसिक कयो वियो आहे। फॉरेंसिक मां साबित थियो त वीडियो एडिट कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो पार्टी कायद मियां नवाज शरीफ सां फ़ोन ते राब्तो। PTI चेयरमैन इमरान खान ते हमले ऐं पाक फ़ौज ख़िलाफ़ बयाननि वारे मामले ते ख़्यालनि जी ॾेवट। नवाज शरीफ जो चवणु आहे त पाक फ़ौज ख़िलाफ़ बयाननि ते हुकूमत पंहिंजी क़ानूनी ज़िम्मेवारी पूरी करे। PTI अगवान शाह महमूद कुरैशी जी परवेज़ इलाही ऐं मुस्लिम लीग काफ ते तनक़ीद। शाह महमूद कुरैशी चयो आहे त पंजाब में हुकूमत हुअण बावजूद कुछ माण्हू बेवस नज़र अची रहिया आहिनि। IG पंजाब जी कारकर्दगी मां माण्हू मुतमइन नाहिनि। कंहिं ते बि कूड़ा इल्ज़ाम नथा लॻाइण चाहियूं। शफ़ाफ़ जाच सां हक़ीक़तूं मालूम थी सघनि थियूं। इहो केरु हो जंहिं इमरान खान खे ॿुधायो त हमलो थींदो? कंहिं इमरान खान खे अरशद शरीफ जे बारे में ॿुधायो? जेकॾहिं कंहिं जो नालो नथो ॿुधाए त इमरान खान पाण कराए रहियो आहे। इतलात सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त साज़िश तहत पाकिस्तान खे नुक़सान पहुचायो पियो वञे। मुल्क में दफ़ेड़ पखेड़नि ते इमरान खान ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। इमरान हमेशह लाडलो रहियो आहे।
खेसि ढिर ॾियणु मुल्क दुश्मनी आहे, संदसि सहूलियतकारनि खे वाइखो कयो वञे।